करप्शन खाते अंदर गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां वठी सख़्त शिकताण हलंदड़ आहे। एंटी करप्शन खाते नवाबशाह जे मुलाज़िम मंज़ूर अब्बासी जेको डिघे अरसे ताईं SSP एंटी करप्शन सखर जो PA पिणु रहियो आहे, इन्हीअ जी सेशन कोर्ट जे अहाते मां खंबे गुम करण ख़िलाफ़ 3 ॾींहंनि खां मंज़ूर अब्बासी जूं वारिस औरतूं प्रेस क्लब आॾो एहतजाज करे रहियूं आहिनि। मां डॉटर ऑफ मंज़ूर अहमद अब्बासी आहियां। हे मसलो काफ़ी महीननि खां हले थो पियो। उहो मुंहिंजे पीउ खे टॉर्चर कंदो ईंदो। जॾहिं असां घर हुयासीं, अब्दुल कादिर दुरानी मुंहिंजे पीउ खे टॉर्चर कंदो ईंदो कि मां तोखे घरां खणंदुमि ऐं कॉल करे ऐं इनफैक्ट दर ते अची करे असांखे प्रेशराइज़ कंदा हुया। नज़ीर अहमद तव्हांजो पीउ छा कंदो आहे ऐं अब्दुल कादिर दुरानी छा कंदो आहे, उहो छाजे करे? अब्दुल कादिर दुरानी CEO आहे एंटी करप्शन में सर्किल ऑफिस में, ऐं मुंहिंजो पीउ जेको आहे त उहो PA ISP जो उहो एंटी करप्शन डिपार्टमेंट में। पर फ़िलहाल मुंहिंजे पीउ जे थियल ई ट्रांसफ़र आहे त मुंहिंजो बाबा हिते आहे ई न, उनजी नवाबशाह में पोस्टिंग आहे। त उनजे बावजूदि हे माण्हू हिकु पर्सनल चीटिंग में अची वियो आहे, चीट में अची वियो आहे। ऐं नज़ीर अहमद लाशारी जेके आहिनि, ख़ुर्शीद आहे ऐं मुनवर नायशा दर ते अची करे बि असांखे चई विया आहिनि त ॿाहिरि बीठा अथव, ॿाहिरि न निकिरजो। माना हिकु क़िस्म जी फ्रेंडशिप बाबा सां ॾेखारे अंदरूनी लेवल ते उन्हनि इहे कम कया, ॿाहिरि न अचिजो, तव्हांखे हीअं कंदा। इहो सिलसिलो हलंदो रहियो। असां घर में ई हुयासीं, घर खां असां एतिरा ॾींहं न निकितासीं। उन खां बाद 7 दिसंबर जे ॾींहुं अलाए 6 दिसंबर जे ॾींहुं हे वरी आया दर तां। उहो ईअं आया कि मुंहिंजे पीउ असांजे गेस्ट आयल आहे घर में। जीअं ई दरवाज़ो मुंहिंजे पीउ खोलियो त पोयां अॻियां माना चइनी तरफ़नि खां उहे माण्हू अची विया ऐं घर में गिड़ी आया। मुंहिंजे पीउ खे उतां खणी ज़बरदस्ती सर्किल वठी विया, उते मारियनिसि, उन्हनि खे तशदुद कयनि। अञा असांजो माना घर में अहिड़ी ॻाल्हि थी पई, असांजे दिमाग़ जा कम ई न पिया कनि, त ओॾी महिल ई वञी पाण ई वरी उहे जेका त FIR असां न कटाए छॾनि। असां प्रेस ते आया हुयासीं हिकु दफ़ो पहिरियां बि इंसाफ़ जे लाइ। हाणे ॿीहर असां आया आहियूं त मुंहिंजे पीउ सां असां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं तव्हांजो पीउ किथे आहे? कल्ह मुंहिंजो पीउ इन ई सिलसिले खां पोइ असां पिटीशन कराई। पिटीशन खां पोइ असां चयो त हाणे असां उन्हनि ते FIR कयूं त असांजे हक़ में बि को फ़ैसिलो थिए। जॾहिं असां FIR कराइण वियासीं, हर शइ जा प्रूफ्स वग़ैरह असां वटि आहिनि। जॾहिं जज साहिब सां मीटिंग ते असांजे लॉयर ऐं असांजो बाबा अंदरि हुया, त जीअं ई जज साहिब असांखे डेट ॾिनी 5 जनवरीअ जी, त जीअं ई मुंहिंजो पीउ ॿाहिरां निकितो त उतां ई अब्दुल कादिर दुरानी, नज़ीर अहमद लाशारी, ख़ुर्शीद अहमद मेमण ऐं मुनवर नाइच, इहे उहे माण्हू आहिनि जिन मुंहिंजे पीउ खे ज़बरदस्ती खंभे करे खयो, जिन खे असां सुञाणूं था। ऐं ॿिया बि हुया जिन खे असां सुञाणूं नथा, उहे माण्हू केरु आहिनि। ज़बरदस्ती उन्हनि मुंहिंजे पीउ खे कार मां लाथो ऐं उतां मार कुट करे उनखे ज़बरदस्ती खणी आहिनि। इन छिक तां हाणे मुंहिंजे पीउ जी मोबाइल किरी पई, मुंहिंजी अम्बियूं हुननि सां गॾु हुते। मोबाइल असां वटि हिते आहे हाणे, लेकिन हाणे कल्ह 4:03 जी ॻाल्हि आहे, या कल्ह खां इहो थियो आहे। किथे आहे मुंहिंजो पीउ, कहिड़े हाल में का असांखे ख़बर न आहे। मुंहिंजो पीउ ऑलरेडी शुगर जो पेशेंट आहे, हिकु मतिलबु ब्लड प्रेशर जो पेशेंट आहे। उन सां छा थींदो, छा था कनि, असांखे का ख़बर न आहे। असां इंसाफ़ जी अपील था कयूं। सर बाबा जी थी वई नवाबशाह, त हाणे तव्हांजो कहिड़ो कमु आहे जो तव्हां असांखे प्रेशराइज़ कयो, असांखे टॉर्चर कयो, एतिरियूं इवन धमकियूं तव्हांजे घर में गिड़ी करे तव्हांजे ॿारनि खणंदासीं हीअं, ऐं उहे तशदुद असांखे 6 दिसंबर ते कयो अथनि। ऐं मुंहिंजी भेनरुनि जा वार पटिया अथनि, उन्हनि खे मार कुट थी आहे, उन्हनि खे धक लॻाया आहिनि, शीशनि जा। असां हर हिकु शइ असां वटि पई आहे, हर हिकु प्रूफ असां वटि पियो आहे। पर असां सिर्फ़ु इहो था चऊं त हाणे कल्ह जेको कोर्ट मां कयो अथनि, त हाणे इहो सेशन जज जी बि रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। इहो तव्हां सेशन जॾहिं तव्हांजे वालिद खे खणी आया कोर्ट मां, त तव्हां सेशन जज साहिब खे इतलाह करायो त कोर्ट मां खणी विया आहिनि माण्हू? जी इन्फॉर्म कर, इहो उन जेको उहो आहे उतां इन्फॉर्म उन्हनि खे कयो वियो। ऐं असां उन्हनि खे बि इहा ई अपील कई त हाणे असां सां इंसाफ़ तव्हां करियो, छाकाणि तव्हांजी हद मां हिकिड़ो माण्हू थो वञे। छो जो हिकिड़ी ॿी कंहिं जाइ, इहा आम जाइ न आहे सेशन कोर्ट। हितां तव्हांजे गेट तां अगरि कोई माण्हू अगवा थो थिए त इन जा रिस्पॉन्सिबल उहे थींदा। इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। त हाणे असांखे परेशानी इहा आहे त बाबा कल्ह खां असांजो किथे आहे, असांजी बुफार किथे, असांखे का ख़बर न आहे। मुंहिंजो बसि डायबिटीज़ जो पेशेंट आहे, ब्लड प्रेशर हुनजो हाई रहंदो आहे, असांखे कंहिं क़िस्म जी ख़बर न आहे। असांजी 10 तारीख़ ते हेयरिंग आहे कराची में, ऐं असांखे पतो ई न आहे त आहे किथे असांजो बाबा। ऐं अच्छा, कराची में बि तव्हां पिटीशन दाख़िल कई? हेयरिंग असांजी 10 तारीख़ ते आहे, हे जेकी 10 जनवरी ईंदी। हाणे असांजे बाबा ई अगवा लॻो पियो, असांखे कंहिं क़िस्म जी ख़बर नथी पए असांजो बाबा किथे आहे। असां सां महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे। असां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मीडिया वटि ईंदासीं इंसाफ़ जे लाइ। हिकु शरीफ़ घराणे जी औरत हुजे, कोई बि न चाहींदो असां निकिरूं, पर दुरानी असांजा नाला FIR में ॿुधाए, कोई बि इज़त वारो न हूंदो जेको पंहिंजे औलाद खे वठी करे हमिलो करे वञे। इहे उल्टियूं वरी FIR करायूं अथनि। असां सिर्फ़ु इहो था चऊं असां इंसाफ़ कयो वञे, असांजे बाबा खे असांखे वापसि आणे ॾियो, बसि ॿियो कुझु बि न खपे असांखे। इंसाफ़ चेयरमैन साहब खे सभु कुझु ख़बर आहे। मूंखे बसि इहो ई चवणो आहे त मूंखे मुंहिंजो मुड़ुसु खपे, मूंखे मुंहिंजो मुड़ुसु खपे, असांजे ॿारनि जो पीउ असांखे ज़िंदा सलामत खपे। इन अब्दुल कादिर दुरानी इनखे खणायो आहे, उन ज़ाती दुश्मनी में इहो कयो आहे सभु कुझु।
बसि असांखे पंहिंजो मुड़ुसु खपे ऐं असांखे ख़ौफ़ आहे, इहो भउ आहे त असांजे मुड़ुस खे उहो क़तल करे छॾियो, अगवा करे वियो आहे। बसि महिरबानी। असांजी जहाँ चेयरमैन एंटी करप्शन ॾे वई, असांजी जहाँ डायरेक्टर ॾे वई, पर कंहिं को रेस्पॉन्स न ॾिनो। मुंहिंजे बाबा उते मथे हर प्रूफ मोकिलियो त मूंसां हीअ ज़ातियात थिए थी, पर कंहिं कुझु रेस्पॉन्स न ॾिनो। इवन हाणे इहा ॻाल्हि अची वई आहे जो कल्ह मुंहिंजे बाबा खे कोर्ट मां खणी विया आहिनि। हाणे मुंहिंजो बाबा किथे आहे का ख़बर न आहे। कोर्ट मां खणंदड़ अब्दुल कादिर दुरानी, मुनवर नाइज, खुर्शीद अहमद मेमण ऐं नज़ीर अहमद लाशारी आहिनि। असांखे पंहिंजो बाबा सही सलामत वापसि घर आणे ॾियो। बाबा किथे आहे, कहिड़ी हालत में आहे, का ख़बर न आहे। ऐं असां मुंहिंजो बाबा हर प्रूफ चेयरमैन खे ॾिनो, डायरेक्टर खे ॾिनो, हर कंहिंखे ॾिनो हुयो, पर का ख़बर न आहे। त हाणे कल्ह मुंहिंजे बाबा खे खणी विया आहिनि। बाबा असांखे बसि वापसि कराए ॾियो। मंज़ूर अब्बासीअ खे कुझु ॾींहं अॻु बि एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तार करे तशदुद जो निशानो बणायो हो, जंहिं ख़िलाफ़ मंज़ूर अब्बासी पंहिंजे ख़ानदान जे औरतुनि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो हो त सर्कल ऑफिसर अब्दुल कादिर दुरानी खेसि कूड़नि केसनि में फासाइण ऐं माराइणु चाहे थो। आदा मंज़ूर अब्बासी नालो आहे। एंटी करप्शन में मां SP जो उते PA रहियो आहियां 24 सालनि खां। हिन माण्हू अब्दुल सर्कल ऑफिसर एंटी करप्शन सखर अब्दुल कादिर दुरानी, जंहिंजी प्रोफेशनल जेलसी जे करे मुसलसिल ही 3 महीननि खां हिन मुंहिंजी ट्रांसफ़र बि कराई आहे। उनखां अलावा गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां ही मुसलसिल मूंखे हिरासमेंट, प्रेशर, असां तोखे जेल में विझंदासीं, असां तोखे कूड़ी FIR कटींदासीं, असां तोखे जाली ट्रेप कंदासीं। जेको 3 ॾींहंनि खां हिननि मूंखे हाउस अरेस्ट कयो आहे, उहो मां डिपार्टमेंट खे हिननि खे लीगल नोटिस ॾिनो आहे। वकील साकिब कलोड़े जे थ्रू मां लीगल नोटिस मोकिले चेयरमैन, डायरेक्टर इन्हनि खे मां इंटीमेशनूं ॾिनियूं आहिनि। अॼु 10 वॻे ई मुंहिंजे दरवाज़े ते आयो। मां मुंहिंजो दरवाज़ा भञी अंदरों घरों मूंखे मुंहिंजूं 2 नियाणियूं धीअर उन्हनि खे अरेस्ट करे ही पंहिंजे विढ़ी मारींदो कुटींदो। ही जेको मूंखे हुन धक बि हया आहिनि। मूंखे पंहिंजे ऑफिस में वठी आयो आहे, उते मुंहिंजी धीअरुनि सां विढ़ियो आहे, मूं सां विढ़ियो आहे, घर खां गेले खणी आया आहिनि ऐं चवे थो त मां तव्हांखे कूड़ा केस दाख़िल कंदुमि, मां तव्हांखे न छॾींदुमि। वजह कुझु बि कोन्हे, प्रोफेशनल जेलसी आहे। मुंहिंजो मुतालबो आहे त हीउ साइको पेशेंट आहे, हिनखे डिसमिस कयो वञे। हिन जेके बि सखर में ट्रेप कया आहिनि, जेकियूं हिन जूं रिकॉर्डिंगूं मूं वटि आहिनि, जेको चए थो पियो त मां मुनवर नाइज चवे थो त मां जाली जेको फाइक शाह खे ट्रेप कयो हुयो, उहा ईअं तव्हांखे जाली ट्रेप कंदासीं। मूं वटि मुनवर नाइज जी रिकॉर्डिंग आहे, जेको मूंखे चए थो मां जाली रिकॉर्डिंग, मूंखे जेको रिकॉर्डिंग हिन मूंखे ऑडियो हिन जेके मूंखे कॉल कयूं आहिनि, ASI ज़ाहिद नाइच मूंखे कॉल कई आहे त तो ते FIR थी वई आहे। 3-4 ॾींहंनि जी ॻाल्हि आई आहे। 28 तारीख़ जी कॉल आहे त असां तोखे FIR थी वई आहे तो ते। 31 तारीख़ ते मुनवर 1 तारीख़ ते चवे थो, 1 तारीख़ ते मुनवर नाइच फ़ोन करे चवे थो जेका रिकॉर्डिंग आहे त असां फाइक शाह खे जाली ट्रेप कयो आहे, FIR कई आहे, उअं ई तोखे कंदासीं। ऐं सर्कल ऑफिसर असांजो दुरानी चवे थो त उहे माण्हू घुराया अथई, तोखे जाली FIR कंदासीं। जेकी रिकॉर्डिंग मूं वटि आहे, जेके मूं आला ऑफिसरनि थेबे साहब चेयरमैन खे डायरेक्टर ॾे मोकिलिया, जेके को बि अमल नथा कनि। दुरानी चवे थो मां 15 लख महीने ते कमायां थो, 2 लख रुपया मां डायरेक्टर हिनखे पंहिंजे महीने ते ॾींदो आहियां ऐं 3 लख रुपया मां थेबे साहब खे महीने ते ॾींदो आहियां। मूं सियासी सोर्स हलाया, मुंहिंजी ट्रांसफ़र कैंसिलूं कई वञनि, पर न डायरेक्टर मुंहिंजी ॿुधे थो, न चेयरमैन मुंहिंजी ॿुधे थो। मुसलसिल 3 महीननि खां जेको बि हिन मूंसां कयो आहे, उहे मूं वटि TCS पिया आहिनि। मां प्रोसेस हर ॻाल्हि खां मां आगाही ॾींदो अचां थो चेयरमैन खे, डायरेक्टर खे। साईं दुरानी पाण ईमानदार आहे त पोइ ही एंटी करप्शन जो कानून आहे। ही एंटी करप्शन जो कानून आहे, जंहिं मूंखे नाजाइज़ी अरेस्ट कयो आहे, जेको मुंहिंजे घर में घिड़ियो आहे। शबीर पयार खे बि हिन नाजाइज़ हिन मूंखे जेको अरेस्ट कयो आहे, ही हिन जी रिकॉर्डिंग आहे। मुनवर नाइच सब इंस्पेक्टर चवे थो त असां जीअं फाइक शाह खे अरेस्ट कयो आहे, ट्रेप कयो, ईअं तोखे कंदासीं। तुंहिंजा मशीरनामा ठही विया आहिनि, मूं सही कया आहिनि, बाक़ी FIR ते सही करणी आहे, जेका मूं सही न कई आहे। माण्हू जेके दुरानीअ घुराया आहिनि, उन्हनि खे बि ज़बरदस्ती दुरानीअ बीहारियो आहे, जंहिं ते मूं दुरानीअ खे जवाबु ॾिनो आहे। दुरानी दरवाज़नि खे लतूं हयूं आहिनि, टेबल जा शीशा जेको सामान पथरियो अथई ऐं जेका पोइ मूं दुरानी खे चयो ठीकु आहे, मां मंज़ूर अब्बासी ते FIR दाख़िल कयां थो। जेका मूंखे डिप्टी डायरेक्टर परमिशन ॾिनी आहे, इहा रिकॉर्डिंग हुननि जी पंहिंजी आहे। उनखां पोइ वरी चवनि था त तूं दुरानीअ जे घर हली वञ, तूं हुनखां माफ़ी वठि, मसइलो हल थी वेंदो। अरे बाबा, मां छाजी माफ़ी वठां? मूं ते काशे प्रूफ त कयो न, मां छाजी माफ़ी वठां? मूंखे घर उते सर्किल मां छॾियो अथनि। सर्किल में मुंहिंजूं 2 धीअरूं अंदरि कमरे में अरेस्ट हूं, मां बि अरेस्ट आहियां। उतां मूंखे छॾियो अथनि। जॾहिं मसइलो सभु माण्हू ओड़ो पाड़ो, जॾहिं सॼी ख़ल्क गॾु थी आहे, डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन जी सॼी ऑफिस सर्किल ऑफिस में आई आहे। सर्किल ऑफिस जा माण्हू पुलिस हिननि घुराई आहे, मुंहिंजी धीअरुनि सां विढ़िया आहिनि, मुंहिंजी धीअरुनि खे धमकियूं ॾिननि त असां उन्हनि खे जेको आहे पंहिंजो मुंहिंजी धीउ खे पेर में शीशा लॻा आहिनि, मूंसां हीअ असरु कयो अथनि। मंज़ूर अब्बासी ऐं संदसि ख़ानदान जे कुझु औरतुनि ख़िलाफ़ एंटी करप्शन खाते जे सर्किल ऑफिसर ऐं ॿियनि अहलकारनि मथां
मुबैना हमले जो केस ए सेक्शन थाणे ते पुलिस पारां दाख़िल करण ऐं हिरासा करण ख़िलाफ़ मंज़ूर अब्बासी पारां सेशन कोर्ट ऐं हाई कोर्ट में पिटीशन पिणु दाख़िल कई वई आहे। मंज़ूर अब्बासीअ खे सेशन कोर्ट मां निकिरंदे मुबैना तौरु हिकु दफ़ो ॿीहर खंभियो वियो आहे। मंज़ूर अब्बासी खे खंभण जी सर्किल ऑफिसर अब्दुल कादिर दुरानीअ पारां तरदीद कई पई वञे। अब्दुल कादिर दुरानी जो चवणु आहे त मंज़ूर अब्बासीअ खे हुननि पारां न गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त हिन मामले ते इंतिज़ामिया तोड़े एंटी करप्शन चेयरमैन पिणु ख़ामोश आहिनि। मंज़ूर अब्बासी जे वारिस औरतुनि पारां प्रेस क्लब आॾो रोज़ानो एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो पियो वञे। कैमरामैन नज़ीर चांडियो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।